इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फ़िस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अरे दोस्तों, जमाती साथियों जे तरफा बुजुर्गन जे तरफा जो मौजू मिलियो वो कुरान ऐं कुरान करीम के पढ़ण वारा उन्हनि जो मकाम उन्हनि जी हैसियत इंदल्लाह। बिन हदीसन पे गौर कयूं। हदीस किताब सुनन तिर्मिज़ी में अबवाबु सिफ़तिल क़ियाम उनमें इमाम तिर्मिज़ी हिकिड़ो बाब क़ाइम कयो। पहिरियों बाब चैप्टर बाबु फिल क़ियामा। हदीस नकल लागल महशर जे मैदान में थींदड़ 5 सवाल। आखिरी सवाल जो अल्लाह अज़्ज़ व जल बानन का कंदो माज़ा आमिल फीमा अलिम। तो तव्हां दीन केतिरो सिखियो ऐं उन दीन ते तव्हां अमल केतिरो कयो। हाणे इन हदीस के जेकर समझण जी कोशिश कंदासीं तो वरी ॿी हदीस ते गौर करणो पवंदो जेका हदीस हर हिकिड़े मुसलमान सभिनी खे ख़बर आहे। ॿी हदीस नबीअ जे सरदार पाण फरमायो त क़ब्र में 3 सवाल थियणा। हिकिड़ो सवाल मन रब्बुक, तव्हांजो रब केरु आहे। मा दीनुक, तव्हांजो दीन छा आहे। ऐं टियों सवाल तव्हां उन शख्स जे बारे में छा था चओ जेको अल्लाह जे तरफ़ां आयो आहे, यानी कि मोहम्मद रसूलुल्लाह। पर इन हदीस में हिकिड़ो चौथो सवाल बि मौजूद आहे। फरिश्ता जॾहिं ही सवाल पुछंदा बानो जवाब दुरुस्त ॾींदो, सही ॾींदो। फरिश्ता सवाल कंदा त ही जवाब जेके तव्हां ॾिना इस सवाल तव्हां सही ॾिना, पर हिन सवालनि जो इल्म तव्हांखे कीअं थियो। और जवाब छा ॾींदो? क़रअतु बिकिताबिल्लाह, मूं पढ़ियो अल्लाह जो क़ुरान। हाणे इन हदीस के जेकर समझण जी कोशिश कंदासीं हिकिड़ी ॻाल्हि कान्हे, इन हदीस में कई ॻाल्हियूं मौजूद आहिनि। इन हदीस में सब का पहिरियों ॻाल्हि
मुनकिरीन हदीस जे मता ही हदीस एक बड़ो मार मुनकिरीन हदीस इनकार कंदा हदीस को ना वठन उनना साले कुरान काफी आ उन्हनि खां तव्हां हिकिड़ो सवाल कयो हिकिड़ो सवाल तव्हां कब्र में दाख़िल थींदो ऐं तव्हां खां फ़रिश्ता सवाल कंदा तव्हां जवाब कीअं ॾींदो उहो चवंदा असीं जवाब ई ॾींदासीं हुननि खां तव्हां सवाल कयो जेकॾहिं जवाब तव्हां सही ॾिना या जेको जवाब सही थो ॾे उन जे लाइ नबीअ जे सरदार पाण फरमायो हो चलो कर तो बेकिताबिल्लाह मूं अल्लाह जो किताब पढ़ियो क़ुरान मजीद पढ़ियो हाणे सॼे क़ुरान खे सूरे बकरा अलिफ लाम मीम खां वठी करे नास ताईं सॼे क़ुरान खे पढ़ो मां सूरे फातिहा गॾु सॼे क़ुरान में हिन सवालनि जो ज़िक्र ई कोन्हे सॼे क़ुरान में कर तो बेकिताबिल्लाह जा लफ़्ज़ ई कोन्हनि सॼे क़ुरान में कब्र में थींदड़ सवाल उन जे जवाब जो तो को ज़िक्र ई कोन्हे को पोइ हिन जवाबनि जी तयारी तव्हां कीअं कंदो हिन लफ्ज़ के जगह नहीं गौर से ॿुधंदो समझदो कर तो बेकिताबिल्लाह कर तो बेकिताबिल्लाह ये घणी समझो नबीअ जे सरदार अल्लाह जे क़ुरान सां गॾोगॾु पंहिंजी हदीसनि खे अल्लाह जी वही चई चुका यानी कि अल्लाह जी वही ॿिनि शिकिलनि में क़ुरान ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जे फरमान ॿ ॻाल्हियूं टीं ॻाल्हि ईंदड़ महीनो रमज़ान जो बाबरकत महीनो चाहे रमज़ान हुजे चाहे गैर रमज़ान हुजे असां मुसलमान ही सब मस्जिद में वेठा आहियूं या मस्जिद का बाहर पूरो सारो ॻोठ पूरो इलाइक़ो पूरो ख़ितो ईअं खणी सम्झो सॼी इंसानियत सॼी मुसलमानियत असां अल्लाह जे क़ुरान ऐं अल्लाह जे दीन सां पंहिंजो तालुक़ केतिरो रखियो हर मुसलमान जी ख्वाहिश है जन्नती मां जन्नती थिया मां जन्नत में दाखिल थिया ऐं इन ही मुसलमान का पुछ तुंहिंजी क़ुरान करीम सां मोहब्बत केतिरी आहे तो क़ुरान खे केतिरो सुञातो क़ुरान करीम जी हैसियत के तो किन हद ताईं सुञाणे करे हिन जी तिलावत करे तो मोहब्बत जो सबूत ॾिनो दावा हर को कंदो मञींदो हर को पर यकीन रखो आऊं ऐं तव्हां सभु हिन दावा में खुटियल आहियूं असां उलमाई तबको बि जेकॾहिं पंहिंजे वजूद ते गौर कयूं या हुफ़ाज़ पंहिंजे वजूद ते गौर कनि आम त आम पर मां हिकु हैसियत मुंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे ऐं हिकिड़ो आलमी दीन आहे मूं अल्लाह जे क़ुरान सां पंहिंजो तालुक़ केतिरो मज़बूत रखियो हा मूंखे ज़रूरत पई अगर मुझे तकरीर थी तो मैं कुरान करीम जो खोलियो भी सही तैयारी भी कई मगर ना एक हाफिज़ा उन्हें के जरूरत पई रमजान करीम के महीने में हाण ही मुसल्ले पे चढ़ दो हाण ही तरावियों पढ़ाई दो हाण ही कुरान करीम की तिलावत कर दो दौर कट दो अहाँ सब मुसलमान आयो तव्हां के जेकॾहिं ज़रूरत पई पाड़े में को गुनाह जो कम थियो या कंहिंखे ज़रूरत पइजी वई कसम ते ॻाल्हि आई खणी चार चुल्हियूं ॾेई करे वुज़ू करे हिनखे खणी मथे ते वेंदो बाक़ी तिलावत कोन कंदो सब मुसलमान असां क़ुरान करीम के हथ तॾहिं था लायूं जॾहिं असांखे ज़रूरत पए थी चाहे क़ुरान जी तकरीब आहे चाहे कुरान करीम की इज्जत यकीन कुरान करीम के हुकूक के ॾिसो सब का पेरो हक जो कुरान जो वह इनकी तिलावत इनके पढ़न बे नंबर ते ॾिसो हुकूक में ॿियो हक़ आहे इनके समझण इन ते अमल कर तॾहिं त नबी जे सरदार पाण फरमाए ता दीन केतिरो सिखियो ऐं उन ते वरी तव्हां अमल केतिरो कयो ऐं फरिश्ता जवाब ॾे सवाल पुछंदा तो हिन सवाल जवाब त ॾिना पर तो कंहिं दसियो ही जवाब थींदो ही जवाब थींदो चवंदो कर तो बि किताब मूं अल्लाह जो क़ुरान पढ़ियो हिन क़ुरान सां गॾोगॾु ईअं करी सम्झो नबीअ जे सरदार जो हदीस पढ़ियो दीन सिखियो हो इस्लाम सिखियो हो क़ुरान 30 सिपारनि ते मबनी ऐं मुश्तमिल क़ुरान हिन जारे में असांजे घर जे जारनि में मौजूद मोबाइल में मौजूद ये कुरान आए छा कुरान करीम की तिलावत ते गौर करो सिर्फ तिलावत ते कुरान करीम की सूरतुनि ते गौर कंदो कुरान करीम की तरतीब ते गौर कंदो लहजे ते गौर कंदो
तव्हांजा अक़ल दंगल जी दात रब इनके तरतीब कहिड़ी ॾिनी आहे, रब इनके लहजो कहिड़ो ॾिनो। अरब जा वॾा दाना फसी और बली इंसान कुरान जे साम्हूं आया, असीं अहिड़ी ॿोली में कलाम ठाहे वेंदासीं, रब उन्हनि खे चैलेंज करे ठाहे ॾेखारे। पर चंद सूरतनि ते गौर कयूं, सॼो कुरान सूरत तरतीब सां, पर सिर्फ़ चंद सूरतनि ते त रब इन्हनि जो तरतीब कहिड़ी ठाही आहे। सब खां पहिरियों सूरत इख़लास ॾिसो, नंढड़ी सूरत आहे, नंढड़े ॿार खे उथी करे पुछा कंदो उन खे भई इहा सूरत अचे थी, पर असां कॾहिं गौर कयो हिन जी तरतीब रब कीअं ठाही आहे। असां कॾहिं गौर कयो हिन क़ुरान करीम जी सूरत जो रब लहजो कहिड़ो ठाहियो, लहजे ते गौर कयो, तरतीब ते गौर कयो, लफ्ज़नि ते गौर कयो। हर आखिरी आयत में दाल, हर आखिरी आयत में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। वरी सूरह कौसर के ॾिसो, सूरह कौसर के रब जे कुरान जी हर एक भी सूरत आला और बेमिसाला, सजे कुरान जड़ो दुनिया में को किताब ही कोने को के किताब के एड़ी तरतीब कान मिली, पर रब जे कुरान सूरह इखलास के बाद में सूरह कौसर की तरतीब ॾिसो, इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानियक हुवल अबतर। टे आयतों टिनी आयतन के आखिर में राय। वरी सूरह 3 के ॾिसो, वत्तीन वज़ैतून वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून फ़मा युकज़्ज़िबुका बअदु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। हिकड़ी आयत के अलावा सॼी सूरत में आखिर में नूना केड़ी भली तरतीबा, वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला। सॼी सूरत के ॾिसो आखिर में अलिफ खड़ा। हेरे अल्लाह जे कुरान जी हिकड़ी हिकड़ी सूरत के पढ़ो, अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तअलमून सुम्मा कल्ला सौफ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यकीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। बिन आयतन का हटी करे सजे सूरत में आखिर में नूना केडी भली तरतीबा। रब जे कुरान तने फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ओ मुसलमानो जे कुरान के असी बार-बार ॾिसूं गौर कयो से, विचार कयो से, इन कुरान करीम सा असा केतरे कदर पंहिंजा ताल्लुक मजबूत रखिया, असा हिन जी तिलावत केतरे कदर कईया। जरूरत पई आहे हिकड़े आलिम के, हाफिज के, आम इंसान के खणी कुरान के पेश थियो, या कसम जे करे या रमजान जे करे या तकरीर जे करे। मुसलमानो छा कुरान करीम जी तकरीम इहा, छा कुरान करीम जी इज्जत इहा? यकीनन न, बल्कि कुरान करीम जी इज्जत सिखणी थव, तकरीम सिखणी थव, तिलावत के अंदाज के सिखणो थो। अचो सहाबा जी सीरत के ॾिसो, वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान। जे सहाबा जे बारे में रब असा के दस ॾिनी आ, जे सहाबा जे बारे में तो इहो चयो यार मां ही अमल इने जे करे कया थो, सहाबी कयो आ, सहाबी वरी इने जे करे कयो आ जो रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम के ॾिठो आ। असा हर अमल के कोशिश करे अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम दा मंसूब कंदा आहियूं। जे करे रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम का साबित कोने, सहाबी जे तस साबित मंसूब कंदा आहियूं। हाने उहे सहाबा, जे सहाबा जी सीरतुन के पढ़ो मुसलमानों, पूरी जिंदगी में सहाबा जी कुरान करीम से ताल्लुक ॾिसो केतिरो ताल्लुक। चंद मिसाल ते गौर कयो, चंद वाक़ियात ते गौर कयो। सहाबा जो ताल्लुक, सहाबा जो वास्तो कुरान सां, ऐसा पंहिंजे वजूद के सुकून जो आवाज वास्तो केतिरो आहे, ताल्लुक केतिरो आहे। हिन जी तिलावत में केतिरो सुकून, केतिरी राहत, इत्मीनान ऐं सवाब अजर केतिरो आहे। हदीस किताब से मुस्लिम में इमाम नबवी किताबुल मसाजिद में एक बाब कायम कयो, बाबो फज़लिल क़िराअत कुरान फिस सलात।
नमाज में कुरान करीम की तिलावत की फजीलत इन्हें जो शान हदीस नकल कर उक़बा बिन आमिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरूफ मशहूर सहाबी नहीं असहाब सफ़ा सुफ़े में बैठा फरमाया रब के रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक फरमायो ऐ सफ़ा वारो अगर मां अल्लाह जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तमाम हिकड़ी गाल दसिया मां अगर ये चवा ओ मुझा साहब बुधान इलाके में वञी करे तवा बड़ा चो काहे जो सुर्ख रंग जो गाढ़े रंग जो तवा के मुफ्त में मिली पवन छा खुशी थींदी आ ना साहबन अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो ना ॾाढी खुशी थींदी अगर बुधान जे इलाके में असा के मुफ्त में ॾाचो मिली पवन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साहबन पान फरमायो आ या रसूल अल्लाह ॾाढी खुशी थींदी नबीन जे सरदार पान फरमायो ओ मुझा साहब मां तमा के दस्या इने का वधीक हिकड़ो अमल अज तमा के फायदो थे छा तमा वो अमल करो साहबन अर्ज कयो लब्बैक मन चयो तालू बला या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जा रसूल करीम छो न अगर इने का वधीक असा के फायदो थे असा हु कम की न कयो पान फरमाया साहब सुबह के टाइम ते या फजर का बाद में को तमाम मुसलमान कल्ले पढ़न वारो सिर्फ कुरान करीम जो आयतों सीखी गए मां अल्लाह जो रसूल करीम अलैहि सलाम उन्हें जला ऐलान तो कया इने इंसान जी एडी वडी फजीलता यो इंसान एडो तो मुअज्जिजा जो इने इंसान के मालिक के कुल जे तरफा रब रहमान जे तरफा इने के इन बिन उठन का वधीक सवाब अजर मिलदो ऐ नबी करीम अलैहि सलाम पान फरमाता सहाबा फजर का बाद में सुबह सादिक के टाइम ते कुरान करीम आयत सीखी रहे दाड़न उठन का वधीक इनन के अजर ऐ सवाब मिलदो हाने केडो वडो सवाब हाने सागियो किताब से मुस्लिम किताबुल मसाजिद इमाम नबवी जो बाब कहतो बाब फضل क़िराअतुल कुरान फी सलात भी हदीस पे गौर करो हाने उमामा बाली रज़ी अल्लाह तआला अन्हु पान फरमाया अल्लाह के रसूल करीम पान फरमायो इक़राउल कुरान फइन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लि असहाबिही ओ मुसलमानों कलमे पढ़न वारो कुरान के पढ़दा कयो यो ही कुरान कल क़यामत जी महशर के मैदान में तमा जो सिफारिशी दींदो नबियन जे सरदार मजीद अल्फाज इस्तेमाल किया पान फरमाया न सिर्फ सिफारिश कनो पर ओ मुसलमानों मुझा सहाबो ओ क़यामत दे थी अचण वारा मुसलमानों खोर कयो विचार कयो नबियन जे सरदार पान कहड़ा जुमला चया पान फरमाया जेको मुसलमान बिल खुसूस बिन सूरत की तिलावत करे बिन सूरत की घणी तिलावत करे या बिन सूरत से घणी मोहब्बत करे सूरह बकरा सूरह आल इमरान नबियन जे सरदार पान फरमाया चमकदड़ सूरतों पर रोशन सूरतों सिर्फ रोशन सूरतों पढ़ के पर नबियन जे सरदार पान फरमाया कल क़यामत की महशर के मैदान में अल्लाह जे अर्श जे हेठा एक सूरतों चमकदार सूरतों एकत्र वांगर छाऊ कंदियूं उन इंसान जे मथा जेको कलमे पढ़वारो कसरत सां घणी इन्हनि की तिलावत कंदो कुरान ऐं कुरान सां गॾु उन जो ताल्लुक़ रखंदड़ मुसलमान बिनी जो जज्बो ताल्लुक़ कुरान ऐं साहिब कुरान पढ़ण वारो न सिर्फ फजीलता बल्कि एतरी फजीलता जो महशर के मैदान में छाए कान होंदी उते ही बई सूरतों साहिब तिलावत के लाए छाऊं कबो इन्हें वधी का फजीलत हदीस किताब सही बुखारी में किताबुल मगाजी में इमाम बुखारी बाब कायम कयो बाबो बस अबी मूसा मुआज़ुन इलल यमन अबू मूसा अशरी ए मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु बिनी के रज़ियल्लाहु अन्हुमा अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन ॾांहुं कयो हाणे यारन जी कहचारी ॾिसो असां जो कहचारियूं दुनियावी कहचारियूं पर हसर में हुजन सफर में हुजन केड़ी हालत कंडीशन में हुजन हिनन जो कहचारियूं कुरान जे मुतल्लिक़ या हदीसन जे मुतल्लिक़ छाजे करे जो हिनन जो वास्तो अल्लाह जे कुरान सां हो नबी करीम अलैहि सलाम जे हदीसन सां हिनन जो ताल्लुक़ हुयो की न कहचारियूं हुजन हाणे केर पियो सवाल करे मूसा अशरी खां मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ए अबू मूसा ॿुधायो
तव्हां रब जे कुरान करीम जी तिलावत केतरी कंदा आहियो, पढ़ंदा केतिरो आहियो। हाणे मूसा अशरी कहिड़ो जवाब था ॾियनि, ऐं मुआज़ वेठो हूंदो आहे तॾहिं बि क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहे, सुतल हूंदो आहे तॾहिं बि क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहे, सवारी ते सवार हूंदो आहे तॾहिं बि क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहे। हाणे इन यारनि जी कहचारी ते गौर कयो। हाणे सवाल केरु थो करे जनाब मुआज़, हाणे सवाल कहिड़ो था कनि, ओ मूसा क़ुरान करीम जी तिलावत जे बारे में ॿुधायो, केतिरी तिलावत कंदा आहियो। हेॾे मूसा अशरी जवाब कहिड़ो था ॾियनि, मां एतिरी तिलावत कंदो आहे, सुतल हूंदो आहे तॾहिं बि क़ुरान करीम पढ़ंदो आहे, जेकॾहिं वेठल हूंदो आहे तॾहिं बि क़ुरान करीम पढ़ंदो आहे, जेकॾहिं सवारी ते सवार हूंदो आहे ए मुआज़ तॾहिं बि अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हेॾे मूसा अशरी जे ज़बान ते जारी आहे। हाणे हिननि जी तिलावतनि ते गौर कयो, असीं पंहिंजी वरी ज़िंदगी खे गौर कयूं, असां क़ुरान करीम सां पंहिंजो तालुक केतिरे क़दर मज़बूत रखियो। नबियनि जा सरदार हर साल में हिकिड़ो दौर ज़रूर कढंदा हुआ, पर पाण फरमाए था हिन आख़िरी रमज़ान में जिब्रील अमीन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे ॿ दौर कढाया, वो हिकिड़ो दौर, पर इन रमज़ान में जेको आख़िरी हुयो ॿ दौर अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम कढिया। ऐं जे मुतल्लिक़ मुसन्नफ़ इब्न अबी शैबा किताब फ़ज़ाइल क़ुरान अमर साइन फरमाए थी, अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम जी ज़बान अतहर ते हमेशा क़ुरान जी तिलावत हूंदी सा हूंदी हुई, पर मां हाइज़ा हूंदी हुयसि, रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम जो मथो मुबारक मुंहिंजे गोॾनि ते पयल हूंदो हो। रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम तॾहिं बि क़ुरान करीम जी तिलावत कंदा हुआ, मां गौर कंदी हुयसि। सरवरे कायनात महबूब करीम अलैहिस्सलाम जी तिलावत ते गौर कयो। एॾे नबियनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब थी अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एतिरे क़दर क़यामुल लैल छा जे लाइ कंदा आहियो जो तव्हां जा कदम मुबारक सुञी पवनि था। हालांकि नबियनि जे सरदार पाण जवाब ॾिनो, ऐं आयशा मां छा अल्लाह जो शुक्रगुज़ार माण्हुनि मां शुमार न थिया। इहो जवाब त हुयो सो हुयो, पर ओ मुस्लमानो क़ुरान करीम जी तिलावत कंदा हुआ। हेॾे सैयदना मुआज़ से बुखारी किताबुल अज़ान में पाण फरमाइनि था, इशा जी नमाज़ सरवरे कायनात पढ़ाई, मां मुआज़ पोयां मुक़्तदिया नमाज़ पढ़ियमि। हेॾे नबियनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरे बकरा जी तिलावत मुकम्मल कई हिकिड़ी रकात में। दिल में सोचम, ए मुआज़ तू तो फलाणे इलाइके जो अॻवान आहे, इमाम आहे, उते वञी तोखे नमाज़ पढ़ाइणी आहे। शायदि अल्लाह जा रसूल करीम अलैहिस्सलाम हाणे हिते रुकू में वञनि। पाण फरमाए था वरी अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम सूरे बकरा खां बाद में वरी आल इमरान जी तिलावत। इन नमाज में अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम 3 सूरतूं पाण पढ़ियूं, 3 सूरतुनि जी तिलावत मुकम्मल कई आहे हिकिड़े रुकू में। मुस्लमानो सरदार जी ज़िंदगी ॾिसो, क़ुरान सां केतिरे क़दर तालुक हुयो। हू त हज़रो सफ़र में पंहिंजी जाइ ते, पर नमाज में हिकिड़ी रकात में वेही करे अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम 3 सूरतूं पढ़नि पिया। असांजी नमाज जेकर इमाम के भुल में का वॾी सूरत खणे पोयां मुक़्तदिन जी याद सां इल्ला माशाअल्लाह, छाजे करे असांजो क़ुरान सां को तालुक रहियो ई कोन को। तालुक जे सिखणो अथव। हदीस किताब सुनन अबी दाऊद में किताबुल तहारा में इमाम अबू दाऊद सिजिस्तानी को बाब कयो, बाबुल वुज़ू मिन दम में जिस्म में अगर रत वहे, छुरी लगे, तलवार लगे, तीर लगे, कुछ भी लगे, रत वहे, छा वुज़ू आहे या ना है। इमाम अबू दाऊद इन मसले जे हल जे लाइ हिकिड़ी तवील हदीस बरका नकल कनि था। हदीस तवील नबियनि जे सरदार पाण साहबा जे विच में पाण फरमायो, सहाबो अजो की रात तव्हां मां केरु चौकी ॾींदो। हिकिड़ो अंसार सहाबी उथी बीठो, अना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियो वरी मुहाजिर सहाबी उथी बीठो, अना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और अब जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजो की रात चौकी जी ड्यूटी असां ॾींदासीं, चौकी असां ॾींदासीं। हाणे हिन ॿिनि यारनि जी पाण में गुफ़्तगू थी आहे। हाणे पाण में चवनि पिया, मां सुम्ही थो रहां, मां राति जे पोएं पहर तव्हांखे उथराईंदुमि, ऐं मुंहिंजे उथण खां बाद में बक़ाया ड्यूटी तव्हां ॾिजो। गुफ़्तगू थी चुकी, ॻाल्हि ॿोल थी चुकी। हाणे हिकिड़े सहाबी पंहिंजे इन ड्यूटी के दौरान हाने पंहिंजे ड्यूटी जे इन वक्त के गनीमत समझी करे नमाज शुरू कई। नमाज शुरू कयो,
सूरह फातिहा की तिलावत मुकम्मल कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम चई करे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। ही चई करे रुकू में कोन विया भले के कुरान करीम हिकड़ी सूरत खयो हाणे तिलावत कन पिया एड़े ज़ालिम काफ़िर जो नज़रूं पयूं हाणे हू ताड़ में हुयो हिने के मां मारिया हिने के पंहिंजे अंजाम थी पुॼाया। हाणे सहाबी पंहिंजी निमाज़ में मगन आ हाणे तिलावत में मगन आ पासे में साथी सुतल आ एड़े सहाबी रसूल के ज़ालिम काफ़िर जी जो तीर हयो तीर जिस्म मां निकरी चुको पर सहाबी पंहिंजी निमाज़ टोड़ी कान हत्ता के ॿियो तीर लॻो सहाबी जे जिस्म मां रत जा फुहारा निकरी करे पासे में साथी जो सुतल हुयो उन जे मथा वञी ई रत जा फुहारा लगा वो सहाबी उठी बिठो पंहिंजे साथी के संभाले तो अल्लाह जा बाना जने तोखे पहिरियों तीर लगो हो तू मुखे उथारिया मां तोखे संभालिया हा हिन काफ़िर के पंहिंजे अंजाम थी पुॼायो हा। पर हिन सहाबी जे जुमलनि ते गौर कयो चवनि था मां अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत पे कई निमाज़ में तिलावत पे कई मुखे तिलावत में एडो मज़ो अची चुको हो एडी तराहत अची चुकी ही एडो सुकून अची चुको हो मुखे खबर ही कान हुई कि मुझे जिस्म मां तीर निकली चुका मुखे तीर लगा भी सही मुखे काई खबर काने का। ओ मुसलमानों इन जी निमाज़ ते गौर कयो कुरान करीम जी तिलावत ते गौर कयो केतरे कदर तिलावत सां शौक़ कई शौक़ होयो जिस्म मां तीर निकरी चुका रत जा फुहारा निकरी चुका पर हेडे सहाबी के खबर काने त तीर छा हुंदो आ जख्म छा हुंदो आ रत छा हुंदो आ। कुरान सां ताल्लुक सिखड़ो तो हिन सहाबी जी जिंदगी ते गौर कयो। असां के घर माकोड़ो जो चक्कर ने असां निमाज़ पूरी लाई असां जो मेहनतूं असां जो तिलावतूं असां जी जिंदगी असां जा अमल असां जा करतूत असां जी जिंदगी जे कैटेगरी असां पंहिंजे वजूद ते गौर कयो छा असां इस्लाम सां हालत कई आ असां पंहिंजी जिंदगी के महदूद कई आ ॿुधण ऐं ॿुधाइण तक आलिम हुजे खतीब हुजे या अवाम उन्नास हुजे गाल कभी तकरीर कभी या तकरीर ॿुधबी अमल कोन कबो। मुसलमानों हेडे पेरिया हदीस सुनन तिरमिज़ी वारी नबी जे सरदार पाण फरमायो ला तदूल क़दम इब्न आदम जी औलाद कदम हिलाए न सकदी सॼी इंसानियत में एतिरी ताक़त कान हूंदी हिकड़े इंसान में एतिरी सग कान हूंदी जो कदम हिलाए सके हत्ता के मालिक कुल इन महशर के मैदान में 5 सवाल न करे। मुसलमानों इन 5 सवाल ते गौर कयो ओ तवा दीन केतरो बुधो दीन ते अमल केतरो कयो आलिम हुजे खतीब हुजे या अवाम उन्नास हुजे असां सब पंहिंजे वजूद ते गौर कयो। इन महशर के मैदान में असां के बिहणो आ इन महशर के मैदान में रब जे हुजूर बिहणो आ जेतरो असां अमल कयो या कोन कयो इन अमलन जे मुतल्लिक़ असां के जवाब ॾियणो आ हिकड़ो कदम बि हिलाए न सकदासीं दीन सां असां केतिरे क़दर अमल कयो दीन सां असां केतिरी ज़्यादती कई आ दीन ते केतिरो अमल करे असां सबूत ॾिनो असां अल्लाह जे क़ुरान सां नबियनि जे सरदार जी हदीसनि सां असां अमल करे असां पंहिंजो ताल्लुक़ केतिरो दीन सां मज़बूत रखियो। हर को मुसलमान पंहिंजे वजूद ते गौर करे। हिकड़ी हदीस सही मुस्लिम में सही बुखारी सही बुखारी में किताब तफसीर में बाब सूरह हशर मा आताकुम रसूल फखुज़ू व मा नहाकुम अन्हु फंतहू। असां सब मर्द आहियूं हिते माशाल्लाह चंद के माण्हुनि का चंद के साथियुनि का कंहिंखे एतिरी ख़बर कान्हे तो रुकू कुरान में केतिरा आयतूं केतिरियूं सिपारा केतिरा या सूरतूं केतिरियूं या सूरतुनि में इख़्तिलाफ़ जे आयत कहिड़ो इख़्तिलाफ़ आहे इल्ला माशाल्लाह सिवाय चंद का पर हिकड़ी औरत इन औरत की जिंदगी ते गौर कयो ऐं सब मर्द आहियूं असीं पंहिंजे वजूद ते गौर कयूं असांजो क़ुरान सां ताल्लुक़ केतिरो आहे। सही बुखारी किताब तफसीर बाब सूरह हशर मा आताकुम रसूल फखुज़ू अजीम सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकड़ो मसलो बयान कयो अल्लाह जी उन औरतुनि ते लानत जेके औरतूं पंहिंजे चेहरे जा वार पटनि थियूं। अब्दुल्लाह बिन मसऊद
गाल कई पाण समझदा उन्हें दे अल्लाह जी लानत रब जी जात की तरफा उन दे लानत वसेगी इले खातून उठी बीठी अब्दुल्ला मु अल्लाह जे सजे कुरान के पढ़ियो पर सजे कुरान में मुखे इया आयत कान मिली हिकड़ी औरत जे कुरान करीम सा केतरो कदर ताल्लुक इन ताल्लुक दे होर कयो छाती जे अब्दुल्ला मु सजे कुरान के पढ़ियो सजे कुरान में मुखे इया आयत कान मिली जो रब ये चंदो हुजे उन औरतुन ते लानता जेके औरतू पंजे चेहरे जे वारन के पटन जो अब्दुल्ला तवा केड़ी आयत पईया केड़ी आयत जे मुतलक तवा चो था मु सजे कुरान के पढ़ियो मुखे इया गाल कान मिली अल्लाह जे कुरान में एरे अब्दुल्ला बिन मसऊद समझाइन था ए अल्लाह जी बानी छा तो कुरान करीम में इया आयत कान पढ़िया मा आताकुम रसूल फखुजू वमा नहाकुम अन्हु फंतहू छा तो इया आयत पढ़ी काने का औरत फौरन कहती हां आए अब्दुल्ला बिन मसऊद मु इया आयत पढ़िया एडे अब्दुल्ला बिन मसऊद रजी अल्लाह ताला अन्हु ये कनी समझो चई चुकवा एडे नबियन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे को चई चुकवा उन औरतन ते रब जी लानता हकीकत में अल्लाह जे रसूल करीम अलैहि सलाम पाण कोन चयो एडे अब्दुल्ला बिन मसऊद जो इशारो ई होयो जण को अल्लाह जी साथ या गाल कईया पर कुर्बान वंजे इन सहाबिया जी जिंदगी ते कुरान सा केतरो ताल्लुक होयो हिकड़ी गाल हेडे अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु कईया हेडे अब्दुल्ला बिन मसऊद जी गाल ते औरत फौरन चए थी अब्दुल्ला बिन मसऊद सजे कुरान के पढ़म पर मुखे इया गाल कुरान में कोन अज मौलवी ते मस्जिद में मिंबर में ते भी करे सजे कुरान जे मतलब कूड़ गालाए चले चंद मानू के अलावा के खबर कान तो छा कुछ एट तब को छा जो साईं गुरु कुरान जो कारी माशाअल्लाह सुभान अल्लाह सिर्फ ये जुमला कुरान जे मुतल्लिक छा कुछ चवन पिया कुरान जे मुतल्लिक छा कुछ चयो वने पियो असा के को नॉलेज को दिखली औरत जिनकी जिंदगी दिसो कुरान सा केतरे का रिलेटेड असा पंहिंजे वजूद ते गौर कयो अल्लाह जा बानो जिंदगी जेका मिली आ सा महज काने ये जिंदगी जेका मिली आ ये रमजानुल करीम जा मौका जेके सा के फराम थिन पिया इन असा के महज मिड़ी मशकरी मजाक रोशो समझो ये रोशो ऐं महज मजाक उन्हनि के यकीन रखो ये घणो कुझु हदीस किताब सही मुस्लिम में इमाम मुस्लिम ने मोहल्ला एक किताब कहने कयो किताब सियाम या किताब सौम इमाम नबवी एक बाब कहने कयो बाब नहिये अन सौम दहर हमेशा रोज़ो रखने जो बयान इन्हें जी ममानी तवील हदीस नकल कल मरूफ सहाबी सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस अमली मैदान में इन जो कुरान करीम से ताल्लुक केतरो हो इन हदीस से गौर कयो ई ओई सहाबिया जेको कातिबे वही हो कातिबे रसूल वही जो गालियो लिखंदड़ ई ओई सहाबी जिनके बारे में तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु या हेडे अब्दुल्लाह बिन अमर बिन आस की घरवारी रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम के शिकायत दी अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला बिन अमर बिन आस जी हर रात मुसल्ले ते गुजरे थी पर और अब जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर इन जो रोजन सा गुजरे थो रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम की बीबी गाल दसी मैया अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो अब्दुल्ला बिन अमर बिन आस हर रात में कुरान करीम जो दौर मुकम्मल कंदो आ मुसलमानों मुंजी जिंदगी 30 सालन जी जिंदगी तवाजी 60-70 सालन जी जिंदगी 40 सालन जी जिंदगी बुधायो एतरी सारी जिंदगी जे इन अरसे में असा कुरान जे दौर के केतरे कदर कंप्लीट कयो असा घणा दौर कढिया इल्ला माशाअल्लाह शायद को हिकड़ो या इन मस्जिद में एड़ा भी मौजूद है कुरान जी के शिकल बकान ठिया जे शिकल कुरान जी ठिया शायद चुनियो नहीं करे वरी अलमारी में हिन संभाले रखियो आ चार कपड़न में अचो सिखो कुरान करीम से ताल्लुक सैयदना अब्दुल्ला बिन अमर बिन आस जी
रब जे रसूल करीम पान पुछंदा अब्दुल्ला खबरगान पईया बुधण में या गाल आईया तवा हर रात भी करे कुरान करीम जो दौर मुकम्मल कंदा आयो चा या गाल सच्चिया तेरे अब्दुल्ला बिन अमर बिन आस पान फरमाता नाम या रसूल अल्लाह और रब जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा जेतरो खुद बुधो सच बुधो हक बुधो मां हिकड़ी रात में कुरान करीम जो दौर मुकम्मल कंदो आ नबी जे सरदार पान फरमायो अब्दुल्ला ई न कर 3 दिन में दौर मुकम्मल कर पान रस्ता कन अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवानी की जिंदगियां ई जवानी वाली जिंदगियां ताकत कुव्वता अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुके इजाजत दियो मा इने का अग में कुरान करीम जो दौर कंप्लीट किया पान रब जे रसूल करीम पान फरमायो अब्दुल्ला 20 दिन में कंप्लीट कर वरी रस्ता कन अल्लाह जा रसूल करीम अना इजाजत खपे पान दा फरमाए ओ अब्दुल्ला 10 दिन में कुरान मुकम्मल कर वरी इजाजत तलब तकन वरी रब जे रसूल करीम पान फरमायो अब्दुल्ला 7 दिन में कुरान मुकम्मल कर वरी ता अर्ज कन अल्लाह जा रसूल करीम अना इजाजत की जरूरत आ नबी जे सरदार पान फरमायो मुजा सहाबी 3 दिन का घट में तो के अलो कोने को हेरे नबी जे सरदार के सहाबी केड़ो जुमलो जो चे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताकत कुव्वत जवानिया अना मुके इजाजत दियो 3 दिन का अग में मैं कुरान पढ़ी मुकम्मल कया पान फरमाता मुजा सहाबी 3 दिन का घट अलो कोने को हाने हिन सहाबी जी जिंदगी ते गौर कयो मुसल्ले ते भी ही करे या घर में ही करे एकड़ी रात में कुरान करीम जो दौर मुकम्मल कंदो आ 30 सिपारा मुकम्मल कंदो आ पर इने का बाद में हान यो सहाबिया 3 दिन जे अंदर कुरान करीम जो दौर मुकम्मल कंदो आ अगते हुआ अलग गाल जेके मुसलमान कलमे पढ़ने वाला चल केड़ो हर जा जो को भी अमल करे मंसूर दा कन साईं अहले हदीस हजरात चवन था 20 रकातन वाली नमाज तरावी पढ़ने में केड़ो हर जा जिगरे नमाज के पढ़े हर जी गाल जिगरे सीखना चाहोगा इन सहाबी का सीखो अब्दुल्ला बिन अमर बिन आसमान फरमायता हाने जड़े पोड़ो थी चुको झुनो थी चुको पान दा फरमायन ओ मुझे यारो सहाबियो हिकड़ो वक्त होयो ज़मानो होयो नबियन जे सरदार मुखे चयो होयो हेरे अब्दुल्ला तिलावत ही कंदो कर महीने में या 20 दिन में या 10 दिन में या 7 दिन में मुझी जवानी भारी जिंदगी हुई पान फरमाता अफसोस मा चई करे हाने सहाबी रसूल अब्दुल्ला बिन अमर बिन आस ने पोड़ो दी चुको पान फरमाता यारो काश के मा अल्लाह जे रसूल करीम अलैहि सलाम की रुखसत कबूल किया हा हान पोड़ो दी चुको आ झूनो दी चुको आ हान में एडी ताकत और कुव्वत काने का जो हान 3 दिन जे अंदर मा कुरान करीम जो दौर मुकम्मल किया काश के रब जे रसूल करीम अलैहि सलाम जी गाल ते लब्बैक जवाब अगते अली सहाबी के पशेमानी की काश के मरब जे रसूल करीम अलैहि सलाम की हदीस पे अमल के हां गाल के पठा हर केड़वा इन हदीस में सिखो इन हदीस में अंदाजो लगायो सहाबी वाली सहाबी जवानी वाली जिंदगी तो हुई सा हुई पर जड़े झूना थी चुका पोड़ा थी चुका अने उन ही जमाने में उन्हें वक्त उन्हें जवानी वाली जिंदगी जेका किरास थी चुकी उते पशेमानी थे पई तकाश के मतलब जे रसूल करीम दी रुखसत ते लबैक जवाब कुरान करीम से ताल्लुक इतने कदर मजबूत रखो जो कम अज कम अल्लाह जबानो कम अज कम एकड़े महीने में दौर मुकम्मल को एकड़े महीने में ना घट में घट साल में कंप्लीट कयूं असा ना सालन जी गाला ना महीनन जी गाला असा जी जिंदगी जो गाल जिंदगी के सोचो पूरी जिंदगी गुजरी चुकी असा दौर कंप्लीट कोन कि कुरान सा जो ताल्लुक ही आ महशर के मैदान में बीहणो आ रब जे आड़ो हुजूर बीहणो आ सवालन जा जवाब देना उते महशर के मैदान जे कठन ना क्रॉसिंग करनी आ कि सजो कुछ असां की गंदासे जने असां जो कुरान करीम साई ताल्लुक मजबूत कोने देखो मुसलमान कामयाबी चाहे तो दुनियावी मैदान में फॉर एग्जांपल वो डॉक्टर थियण चाहे तो डॉक्टर जेकरे उनकी स्टडी कमजोर हो जे डॉक्टर थी सके तो इम्पॉसिबल ना मुमकिन स्टडी में कमजोर आ जेकरे को साथी इंजीनियर थियण चाहे तो इंजीनियरिंग के मैदान में स्टडी के मैदान में ये बिल्कुल निल्ला चा इंजीनियर थी सके तो यकीनन को थी सके
छाजे करे जो इंजीनियर थियण जे लाइ स्टडी जी ज़रूरत आहे, पढ़ण जी ज़रूरत आहे, हेॾे डॉक्टरी हासिल करण जे लाइ हेॾे स्टडी जी ज़रूरत आहे, असांखे जन्नत जी ज़रूरत आहे। हेॾे क़ुरान सां तालुक़ ॾिसो, क़ुरान करीम सां असांजो वास्तो ॾिसो, असांजो वास्तो केतिरो आहे। आयत पढ़ूं था, तर्जुमे की खबर कोने, जे तर्जुमो ॿुधूं था आयत जी खबर कोने त इहा आयत कहिड़े सिपारे में आहे, कहिड़ी सूरत में आहे। ऐं क़ुरान वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्रि फहल मिन मुद्दकिर, मौलवी जे तरफ़ां तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं, मौलवी चवंदा हूंदा यारो अवाम नास खे क़ुरान पढ़ण जी ज़रूरत कान्हे, जेकॾहिं क़ुरान पढ़ंदो गुमराह थी वेंदो, क़ुरान समुंदर आहे। वरी दुनियावी मिसाल ॾींदा, जेकॾहिं को आम इंसान 11,000 बिजली जी लाइन खे हथ लाहींदो, मरण में हुनखे का देर कान लॻंदी। ओ मुस्लमानो, हिन मौलवियुनि जे पोयां लॻी करे पंहिंजी आक़िबत तबाह न कयो, पंहिंजी ज़िंदगी तबाह न कयो। हेॾे अल्लाह हुकुमुल आलमीन छा थो फरमाए, असां क़ुरान खे आसान करे नाज़िल कयो आहे। उहो ई क़ुरान आहे जंहिं क़ुरान जे बारे में असांखे नबियनि जे सरदार पाण फरमायो, मा यनतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। हर ज़बान मां निकितड़ जुमलो जॾहिं चपड़ा चुरन रब जी वही सां चुरन। पाण फरमाए था जेको मुस्लमान अलिफ ऐं लाम मीम पढ़े हुननि जे लाइ 3 नेकियूं। पाण फरमाए था मां ई नथो चवां अलिफ ऐं लाम मीम हिकिड़ो हर्फ़ आहे, बल्कि अलॻि अलॻि अलिफ हरक आहे, मीम अलॻि आहे, लाम अलॻि आहे। 3 हर्फ़ नबियनि जे सरदार पाण फरमायो, इन 3 हर्फ़नि जे पढ़ण जे बदिले में हिकिड़े मुस्लमान खे 3 नेकियूं मिलनि थियूं। हाणे जेको मुस्लमान सॼे क़ुरान खे पढ़े, बार बार पढ़े, बार बार पढ़ी करे पंहिंजी ज़िंदगी में क़ुरान सां तालुक़ पंहिंजो मज़बूत रखे, मूंखे ॿुधायो हिन पंहिंजी ज़िंदगी में केतिरो अमल कमायो, केतिरियूं नेकियूं कमायूं, आहे को कैलकुलेट? हिसाब कयो। हिन क़ुरान सां जिन तालुक़ रखियो वो एॾा अज़ीम इंसान थिया जिन जी अज़मत जा तराना रब क़ुरान में बयान कया। सिद्दीक़ अकबर, फारूक आज़म, उस्मान ग़नी, अली इब्न अबी तालिब, हिक सहाबी जी ज़िंदगी खे ॾिसो, इन मनसबनि ते की फ़ाइज़ थिया, इन मनाक़िब ते की फ़ाइज़ थिया। उन्हनि जो तालुक़ हो सभ खां पहिरियों क़ुरान, सभ खां पहिरियों क़ुरान। ऐं उन सां गॾोगॾु हिन क़ुरान जी तिलावत जे करे केतिरो सुकून आहे। दुनिया में तव्हां आज़मूदो वठो, अगर तव्हांखे परेशानी या गम में निठाल आहे, तव्हांखे दुनिया में दिलासो ॾियण वारो को बि कोन्हे, न मिट न माइट न अज़ीज़ न क़ारिब, केरी कोन्हे। मस्जिद में अचो, तन्हाई में वेहो, तिलावत कयो। तव्हांजे रूह खे, तव्हांजी जिस्म खे, तव्हांजी जान खे हिकिड़ो सुकून मिली पवंदो। हदीस किताब सही बुखारी में, किताब तफसीर में ऐं किताब फ़ज़ाइल क़ुरान में बाब नुज़ूल सकीना में, यानी सुकून आसमान में नाज़िल थींदो आहे। इन जे बयान में इमाम बुखारी हिकिड़ी हदीस का नक़ल कनि था। नबियनि जे सरदार जे मजलिस में सहाबी आयो उसैद बिन हुज़ैर, वाक़ियो नक़ल थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात जे टाइम मां क़ुरान करीम जी तिलावत कयां पियो, पर मुंहिंजे पासे में घोड़ो मुंहिंजो बदन हुजे एतिरो घोड़ो टहे कुॾने पियो जो मूंखे ख़ौफ़ हुयो मुंहिंजो पुटड़ो जेको पासे में सुतल हो किथे उन खे लताड़े न मारे विझे। मां जी तिलावत खे ख़त्म कयां, बस कयां, वरी घोड़े जी ख़ामोशी, वरी जी तिलावत शुरू कयां, घोड़ो वरी टहे। रब जे रसूल करीम अलैहिस्सलाम खे ॿुधाइण खां बाद में प्यारे पैगंबर का सवाल था कनि, और रब जा रसूल करीम ही माजरो छा हुयो, ही मामलो छा हुयो, ॻाल्हि मूंखे सम्झ में कान आई। नबियनि जे सरदार पाण फरमायो, ओ मुंहिंजा सहाबी, आसमान मां जेका रोशनी आई पे, या रोशनी इहा हुई अल्लाह जे तरफ़ां सुकून हो, रहमत हुई, रब जे तरफ़ां या रहमत वारी बिजली हुई, सुकून हुयो जेका या सुकून वारी बिजली तोड़े आई पे। जेकॾहिं तूं तिलावत करी हा, सुबुह जे टाइम में सहाबा अखे ॾिसनि हा क़ुरान करीम जी तिलावत, जंहिंजी तिलावत आसमान मां सुकून नाज़िल थिए, सुकून सां गॾोगॾु आसमान मां बिजलियूं नाज़िल थियनि, रोशनी नाज़िल थिए, त
तॾहिं नबी जे सरदार पाण फरमायो इक़राउल क़ुरआन फइन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लिअस्हाबिही। ओ कलमे पढ़ण वारो क़ुरान करीम खे पढ़ंदा कयो, बिलख़ुसूस सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान खे घणी। छाजे करे इहे ॿ चमकंदड़ सूरतूं, भले के चमकंदड़ सूरतूं इहे महशर जे मैदान में का बि रब जे छांव जे हेठां का छांव कान हूंदी, रब जे अर्श जे छांव जे हेठां ही ॿ सूरतूं ककर वांगुरु छांव कंदियूं पढ़ण वारे जे मथां। कुरान ऐं कुरान जी तिलावत करण वारा हिकु तवील उनवान, हिन सॼे उनवान जो ख़ुलासो एतिरो असां वजूद खे ॾिसो, पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसो, ॿुधो घणो कुझु आहे। छा अहिड़ी ॻाल्हि आहे जेका उलमा का ख़ुतबा का तव्हां ॿुधी न हुजे? जेको मौज़ू खणो सामीन साथी चवंदा साईं जो मौज़ू थियो असांजो ॿुधलो, अल्लाह जा गाना क़ुरान साॻियो ई आहे, अहादीसूं साॻियूं आहिनि, दीन इहो ई आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु छा आहे? ॿुधी करे असां अणॿुधी कई आहे, अणॿुधी वारी ज़िंदगी। हिन मस्जिद में आयासीं, प्रोग्राम अटेंड कयोसीं, ख़ुतबा ॿुधासीं, तकरीरूं ॿुधियूंसीं, पर उथण खां बाद में रूमाल छंडे करे उथूं। कल ही प्रोग्राम महशर जे मैदान में हिन जे बारे में सवाल कयो त वेठो, तकरीरूं तव्हां ॿुधियूं, क़ुरान तव्हां ॿुधो, ॿुधायो क़ुरान जे ॿुधण खां बाद में तव्हां अमल केतिरो कयो? सुनन तिरमिज़ी हदीस फीमा आमिल मादा आमिल, तव्हां अमल केतिरो कयो, तव्हां केतिरो दीन सिखियो। अचो क़ुरान करीम सां तिलावत, क़ुरान करीम सां पंहिंजो तालुक़ मज़बूत रखो, एतिरे क़दुरु मज़बूत रखो दुनिया जा कमकार सभु वञनि दे, पर क़ुरान जी तिलावत अल्लाह जे क़ुरान सां तालुक़ अहिड़ो मज़बूत हुजे जो जिस्मन ते तीर वही चुका, तलवार वही चुकियूं, शहीद थी विया, मुसल्लन ते किरी पिया, पर हिननि जी ज़बान तां क़ुरान जी तिलावत बंदि कान थी। सही बुखारी किताबुल मनाक़िब बाब बिन मनाक़िब उमर इब्न ख़त्ताब ज़ालिम खंजर हयो, निढाल थी मुसल्ले ते किरी पिया, सहाबा पिया मुक़्तदी चवनि पिया, हेॾे उमर जो आवाज़ जारी हुयो पर कननि ते आवाज़ कोन ॿुधोसीं। छा उमर पढ़नि पिया, उथी करे वरी मुसल्ले ते बीठा, ॿुधायो नमाज़, तिलावत, ज़िक्र, अस्कार, इन शयुनि खे विसारे करे ज़िंदगी गुज़ारूं पिया। या इंतिहाई नाकामी वारी ज़िंदगी आहे, कामयाबी जी सुरख़रू पढ़णु चाहियो था। सहाबा जी सीरत खे ॾिसी करे उन्हनि जी सीरत ते हलण जी तौफ़ीक़ रब असांखे तव्हां सभिनी खे ॾे त असां उनजी सीरत खे अपनायूं, सीरत के अपनाए करे जिंदगी गुजारे सो असांजो कामयाबियूं इंशाअल्लाह ऐन पर हक़न। पर असांखे ज़रूरत छा जी आहे? तिलावत क़ुरान सां तालुक़, ज़िक्र इलाही सां तालुक़, ऐं सॼे साल में 11 महीननि में तालुक़ त इंतिहाई घणो मज़बूत हुजे, पर बिलख़ुसूस रमज़ान में, बिलख़ुसूस रमज़ान में ऊत नबीअ जे सरदार हिकु चकर दौर कला हा, पर इन रमज़ान में नबीअ जे सरदार दौर कढिया। सहाबा जी ज़िंदगी ॾिसो, हूं त दौर कंदा हा, पर हूं त अमली मैदान में कॾहिं पहुते कोन हा, पर रमज़ान जे महीने में इंतिहाई अकबरा हुया। मालिक के कुल का सवाल रब जी ज़ात हो के हमारे तौफीक दे, मालिक के कुल की तरफ असा के तौफीक मिले तो अल्लाह रब्बुल आलमीन मुके हमारे तौफीक दे तो असी इन खुतबे ते इन दरस ते अमल करे पंहिंजू ज़िंदगियूं निखेरियूं ऐं क़ुरान करीम सां पंहिंजे तालुक़ खे मज़बूत रखूं। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।